वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे खे भिटशाह जे लतीफ़ एवॉर्ड कॾहिं मिलियो हुयो ऐं जलाल चांडे लतीफ़ एवॉर्ड जे लाइ केतिरा साल इंतज़ारु कयो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो जॾहिं ॻाइण जी तरफ़ क़दम रखियो, जॾहिं पॉपुलर थियो त उहे कहिड़ा 5 फ़नकार हुया जिन्हनि जी ज़वाल आई सिंध में ऐं जिन्हनि खे माण्हुनि ॿुधणु छॾे ॾिनो। इहा तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं ऐं उन खां अलावा जलाल चांडियो घणा साल इस्पताल में दाख़िल रहियो उन जे बारे में बि ॻाल्हि कंदासीं। दोस्तो, जलाल चांडे हिकु इख़बार खे इंटरव्यू ॾींदे चयो त लतीफ़ एवॉर्ड जेको मिलंदो आहे लूलनि ऐं लंगड़नि खे मिलंदो आहे, त माना जलाल चांडे पंहिंजे कावड़ जो इज़हार कयो इन जे करे जो जलाल चांडियो 15 साल मुसलसल लतीफ़ साईं जे दरगाह ते वञी उते ॻाईंदो हुयो, जेको उर्स मुबारक थींदो हुयो। हे 1999 जी ॻाल्हि आहे जेका असां तव्हांखे वीडियो जे सूरत में ॿुधायूं पिया। जलाल चांडे जो वाक़ियो आहे जंहिंमें जलाल चांडियो इख़बार में जॾहिं इहो बयानु ॾिनो त पोइ अखूंद साहब इहो बयानु पढ़ियो हुयो। अखूंद साहब तव्हांखे ख़बर आहे त औक़ाफ़ खाते में डायरेक्टर हुयो। जेके बि मेला थींदा हुया सिंध में उहे माना फ़नकारनि खे जेको आहे सो जांच पड़ताल करे जेको हक़दार फ़नकार हुयो उन्हनि खे इनामात ॾींदा वेंदा हुया। त दोस्तो, जलाल चांडे जो जॾहिं वारो आयो त जलाल चांडे खे तमामु घणी ख़ुशी महसूस थी, छाजे करे जो जलाल चांडे 15 साल मुसलसल ड्यूटी ॾिनी जेको आहे सो लतीफ़ सरकार जी, ऐं 15 साल मुसलसल उर्स मुबारक ते ॻाए पियो अची ऐं जलाल चांडियो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे पियो। दोस्तो, जलाल चांडे जा मुख़ालिफ़ बि खोड़ हुया उन टाइम ते जिन्हनि जलाल चांडे जी तमामु घणी मुख़ालिफ़त कई ऐं उहे मुख़ालिफ़ चवनि पिया त जीअं जलाल चांडे खे लतीफ़ एवॉर्ड जेको आहे उहो जलाल चांडे खे ज़िंदगी भर कॾहिं बि न हासिलु थिए ऐं जलाल चांडियो ईअं ई मुसलसल महिनत कंदो रहे, लेकिन लतीफ़ एवॉर्ड जलाल चांडे खे न मिले। जलाल चांडे खे पंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ सारा एवॉर्ड मिलिया, छाजे करे जो जलाल चांडियो सिंध जो हिकु उभंदड़ तारो थी जेको आहे सो निकितो ऐं जलाल चांडियो सिंध में तमामु घणो मक़बूल बि थियो। दोस्तो, जलाल चांडे खे जंग झर में माण्हुनि ॿुधो वियो। दोस्तो, इहो ई अखूंद साहब आहे जिन्हनि जलाल चांडे जी जेका महफ़िल रखाई हुई पंजाब में, सिंध ऐं पंजाब जो जेको मुक़ाबिलो थियो हुयो इन ई अखूंद साहब करायो हुयो उते बि, ऐं उते बि जलाल चांडे खे सोनो ताज जेको आहे सो खटारायो वियो ऐं जलाल चांडियो सोनो ताज जेको आहे सो खटे करे पंजाब मां सिंध आयो। दोस्तो, जलाल चांडियो 2002 में जेको आहे 2002 में जेको आहे सो जलाल चांडियो बीमार थियो। 2000 में 2001 ताईं जलाल चांडियो कराची इस्पताल में दाख़िल रहियो। सॼो साल मुसलसल जेको आहे सो जलाल चांडियो बीमारी जी हालत में रहियो ऐं जलाल चांडे जा गुर्दा ॿई ख़तमु हुया। दोस्तो, जलाल चांडियो सिंध जो उहो वाहिद फ़नकार आहे जेको अॼु 2025 ताईं बि ज़िंदा आहे ऐं जलाल चांडे जो नालो ज़िंदा आहे। जलाल चांडे खे माण्हू अॼु ताईं बि कलाम बेहदर्द ऐं हमदर्दीअ सां ॿुधनि पिया। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।